दोस्तों हाणे तव्हांखे जेका आकाम आहिनि 11 खाने जा उहे मां तव्हांखे ॿुधायां थो त 11 खाने सां जेके आहिनि कहिड़ा कहिड़ा आकाम जेके आहिनि उहे मरतब कबा आहिनि या उन ते कहिड़ा कहिड़ा जेके आहिनि कम रखियल आहिनि या कहिड़ा सुवाल रखियल आहिनि। 11हों खानो जेको आहे हाल दोस्तनि जो जेके आगाट्रा या क़दीम हुयो उन्हनि जो हवाल, रंग जो पोशाक जो चोर जी जेका आहे सुञाण जो इश्कबाज़ी उमेद बीमारी जी शफ़ा मोहबत ज़ालनि सां रखणु या औरतुनि सां रखणु या उन में उमेद करणु त उहा मुंहिंजी उमेद हासिलु थींदी या न थींदी, हासिलु जागीर जो अंजाम जो सचो थींदो या न थींदो, रुशतखोरी जो मुलाक़ात माशूकनि सां ऐं हाल उन्हनि फ़र्ज़ंदनि जो जेके अॻी ज़ाल मां पैदा थिया आहिनि जेके हिन ज़ाल खां अॻियां ॿार हुजनि, मुसाफ़िरी भाइरनि जी हाल वज़रा उमरा ऐं ख़ज़ाने बादशाही जो ख़ज़ानो अमीरी जो मुरवत नफ़ो नुक़सान ऐं हुकूमत बादशाही जो वाधारो थियणु या न थियणु बाबति जेका आहे उहे 11 खाने मां जेका हाल अहवाल माना जेका आहे मालूम कबो आहे। इहो त अॻु में मां तव्हांखे ॿुधायो त उन में कहिड़ा सितारा अचनि त जेका आहे उन में बातिरी थींदी ऐं कहिड़ा जेकॾहिं उन में न सितारा अचनि त उन में जेका नहुस थींदी ऐं कमु कहिड़े तरीक़े सां थींदो उहो तव्हांखे वरी हिकु हिकु सितारे जेको आहे तव्हांखे मां घर में ॿुधाईंदुसि त 7 ई सितारा जेकॾहिं कहिड़े घर में हुजनि त उन जा आकाम कीअं मुरतब कबा इहे वरी तव्हांखे मां अॻिते हली करे बयानु कंदुमि इन बाबति।